भगवान कर्म योग जी महिमा बुधाए रहे कि देह जो अभिमान करण वारन जे लाए ज्ञान मार्ग जेको आहे ॾाढो कठिन आहे। पहिरियों सभिनि खां अभिमान जे वञण ते ई ज्ञान टिकंदो आहे। चओ हरे राम। जेसि ताईं अभिमान आहे त ज्ञान बीहण वारो न आहे। ज्ञानाभिमानी थींदो पर ज्ञानी न थी सघंदो है न। भगवान के अभिमान कॾहिं भी न वणंदो आहे। असां अभिमान कंदा आहियूं। कई माण्हू मुंहं सां चई ॿुधाईंदा आहिनि अभिमान करे साईं मां ई त हिननि खे सम्झायो सेखारियो। ऐं काथे माण्हू पाण ई तारीफ़ कनि त पोइ हथ जोड़ींदा आहिनि। न न गुरुनि जी कृपा आहे, प्रभुअ जी कृपा आहे। करते हो तुम कन या उहे ई था कनि। असां में कहिड़ी मणिया आहे। ऐं कोई कुछ न चए चओ जय श्री कृष्ण। ऐं कम त बढ़िया हिननि बढ़िया कया पोइ हुनजो अहंकार निकिरंदो आहे। और केॾीमहिल माण्हू तारीफ़ कनि त मन में अहंकार कंदो आहे कि मूं में केॾा गुण आहिनि। मां हे कम कयो, मां में हे गुण आहे, हीअ कला आहे, हीअ विद्या आहे, हे हुनुर आहे, हीअ उपलब्धि आहे, मूं वटि धन आहे, मान आहे, यश आहे। पोइ ॿाहिरियों हथ जोड़े निमाणो थी अंदर अहंकार कंदो आहे। ॾाढो सूक्ष्म खेल आहे अहंकार जो। चओ हरे राम। अहंकार जेको आहे अहंकार करण वारनि खे भी पतो न पवंदो आहे कई बार कि मां अहंकार करे रहियो आहियां। वो पाण खे वीचारो हेठि समझी हलंदो आहे पर अहंकार कंदो आहे ऐं उनखे जानकारी न आहे कि मां अभिमानी आहियां। हे त उअं ई थियो कि कंहिंखे कैंसर जो रोग हुजे ऐं उनखे जानकारी न हुजे कि मूंखे कैंसर आहे। समझो था। चओ हरे राम। अभिमानी माण्हू कॾहिं ज्ञानी न थी सघंदो आहे। विद्वान थी तो सके, किताब रटे रखे, कई ॻाल्हियूं ॿुधाए चई करे उनजो सम्मान थी तो सके, पूजा थी सके, पर ज्ञानी थियण अलॻि ॻाल्हि आहे। ज्ञानी त आहे ई उहो जंहिं अभिमान छॾियो। असां वॾे वॾे अभिमाननि खे भी ज्ञानी मञी वेहंदा आहियूं। चओ हरे राम। ध्यान ॾियो भाई। श्री कृष्ण भगवान जा वचन आहिनि। इन करे कर्म योग सवलो आहे। छो जो इंसान सब कर्म भगवान के अर्पण करे। श्री कृष्ण अर्पण मोह जो त्याग कंदो आहे जॾहिं हे प्रभु सब तुंहिंजो आहे, मुंहिंजो कुछ भी कोन्हे। इहो भाव रखी करे केवल जबान सां चवणो न आहे। चओ हरे राम। मन में भावना भी रखनी आहे भाई कि मुंहिंजो छा आहे। स्वामी राम सुखदास महाराज चवंदा आहिनि कोई धागो भी मथे गॾु न खणी वेंदो हिकिड़ो। याद रखना है कि धागा भी साथ नहीं जाएगा। धागो न वेंदो तो पोरी धन संपत्ति हीरा लाल जवाहरात पति पत्नी परिवार गॾु वेंदो। त जॾहिं मथे नथो वञे धागो भी गॾु न वेंदो मथे। तंहिंजे करे सब कुछ प्रभुअ जो, मां भी प्रभुअ जो, केवल श्री हरि मुंहिंजो। इन तरह सां जेको कर्म करे वो पाणीअ में कमल जे गुल वांगुर न्यारो थी वेंदो आहे। पिछली बार तव्हां ॿुधो। न जग छोड़ो न हरि छोड़ो, कर्म करो जिंदगानी में, रहो दुनिया में यूं ऐसे, कमल रहता जूं पानी में। इन तरह सां निष्काम कर्म योगी रुगो अंतःकरण जी शुद्धि जे लाइ कर्म कंदा आहिनि। पंहिंजो पाण खे निर्मल शुद्ध कंदा आहिनि। कामी माण्हू फल में मोह रखी कामना में ॿधजंदो वेंदो आहे। असांखे छा लॻंदो आहे अरे मुंहिंजो हाणे धन संपत्ति थी वई, हे भी थियो मुंहिंजो, हे भी मां प्लॉट वरितो आहे, हे मकान भी ठाहियो आहे, हिते मां वॾो धंधो भी शुरू कयो आहे, हिनखे पैसा ॾिना आहिनि व्याज ते, हिते बैंक में मुंहिंजा पैसा आहिनि, हिते जमा कया आहिनि, हिते मूंखे ॾाढो यश मिलंदो आहे, मान मिलंदो आहे, माण्हू मुंहिंजी वाहवाही कंदा आहिनि। लेकिन उनखे पतो न आहे कि मां पाण खे बंधन में ॿधी रहियो। जो जो कर्म कियो लालच लग,
लालच लग। सभई चो जो जो कर्म कियो लालच लग। जो जो कर्म कियो लालच लग। तिह तिह आप बंधायो। तिह तिह आप बंधायो। समझ न परी बिखे रस रचियो। समझ न परी बिखे रस रचियो। जस हरि को बिसरायो। जिस हरि को बिसरायो। पतो ही न पवंदो आहे पंहिंजो पाण खे असां बंधन में विझी छॾींदा आहियूं। जे मक्खी वेंदी आहे न पहिरियों गंदगीअ में स्वादु वठंदी आहे, ॾाढो सुठो लॻंदो अथसि। मखूंदी केतिरी आहे हेतिरी गंदगी पई आहे वधीक, पोइ धीरे धीरे हिकु पेर अंदरि विझंदी आहे, वरी ॿियो पेर अंदरि विझंदी आहे। उनखे चवंदा आहिनि शायदि 6 पेर हूंदा आहिनि न, ॿ नंढा नंढा हूंदा अथसि मथे। पोइ धीरे टियों विझंदी आहे, उहा फसंदी वेंदी आहे गंदगीअ में, हा न, उन कचरे में फसंदी वेंदी आहे। वरी चौथों पेर बि अंदरि विझंदी आहे। अरे मां निकिरंदसि न, पोइ जे महिल निकिरण जी कोशिशि कंदी आहे त पोइ हिकु बि पेर न निकिरंदो अथसि। हल्की त हूंदी आहे मख, वीचारी गंदगीअ में फासी पवंदी आहे ऐं पोइ ॾिसंदी आहे मुंहिंजे प्राणनि ते ठही आई आहे। पोइ जेके साम्हूं 2 नंढा नंढा हथ हूंदा अथसि न, उहे मथे खे ठका कंदी आहे, कर्म पिटींदी। मक्खी चओ हरे राम। त अहिड़ी तरह सां असां बि संसार जे काम क्रोध जे गंदगीअ में फासी पियाऊं। अरे थोरो सो ई त आहे, पैसो कमाइण ग़लति थोड़ी आहे। अरे थोरो सो ई त आहे, अञा थोरो वापारु वधायूं था। अरे थोरो सो ई त आहे, बुढ़ापे में भजन कंदासीं। अरे छा आहे, मां पाठ बि त कंदो आहियां, मां विर्त बि त रखंदो आहियां। अरे भॻवान काॾे वेंदा, पंहिंजा इन मिली वेंदा। ईअं कंदे कंदे पाण खे ॿधी छॾींदा आहियूं। माया मिली न राम। संसार में सभिनि खां वधीक माण्हू अहिड़ा ई अथव, थोरो घणो भजन बि कंदा आहिनि, पाठ बि पढ़ंदा आहिनि, ऐं ख़ूब बढ़िया माया जा कर्म बि कंदा, न हेॾो जा न होॾो जा। चओ हरे राम। वो थोरो घणो भजन करे, मतिलबु साधन करे, भजन न चवणु खपे, थोरो घणो उधम साधन करे तृप्त थी वेंदा आहिनि कि हा मां कंदो आहियां कुझु, मां पाठ कंदो आहियां, मां उपवास कंदो आहियां, मां हे कंदो आहियां। चओ हरे राम। वीचारा पाण खे चवंदा आहिनि भगवान जे भक्तीअ में कॾहिं संतोष न कयो, भक्तीअ में कॾहिं बि संतोष न कयो, लोभ कयो, अञा भक्ति खपे। ऐं माया में लोभ न कयो, संतोष कयो। असां उल्टो कयो आहे कि न? पैसो जेतिरो मिले घटि आहे, माला जेतिरी फेरी से काफ़ी आहे। छा हिकु माला फेरियूं था न, 100 बार राम राम कयूं था न, वधीक छा कयूं? आज़ाद ॿिया बि त कमकार आहिनि कोन्हनि, इन जो राम राम करणो आहे छा? हाँ, ॿिया बि कई कमकार आहिनि। श्री कृष्ण गोविंद। चवण जो मतिलबु साध संगत जी असांजो लक्ष्य हुजे कि हिन जीवन में ई मूंखे भक्ति करणी आहे, प्रभु जो प्रेम पाइणो आहे, प्रभु जी प्राप्ति करणी आहे, जीवन सफल बनाइणो आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। इन करे कामी माण्हू फल में मोह रखी कामना करे पाण खे ॿधाए छॾींदो आहे, पर निष्काम कर्म योगी कर्मनि जो फल ईश्वर खे अर्पण करे परम आनंद खे प्राप्त कंदो आहे। तंहिं करे निष्काम कर्म योग उत्तम आहे। भक्त अर्जुन प्रश्न कयो छा सही आहे? भगवान चवनि था निष्काम कर्म योग कर, बिना कंहिं स्वार्थ अभिमान जे सेवा कंदो आहे, सभिनि में भगवान खे निहारे। सिया राम में सभु जग जानी, जेको कम साम्हूं अची वञे, हा न। ॿुधो न एकादशीअ में सर्वभूत हिते रता, सर्वभूत हिते रता, सर्वभूत हिते रता। सभिनी प्राणियुनि जे भलाईअ में लॻल हुजे। जेॾी महिल जेकी सिचुएशन अची वञे, परिस्थिति अची वञे, उहा सेवा करे छॾे यथाशक्ति। मन सां बि शुभ चिंतन करे, सभिनि जे बारे में, सभिनि जे बारे में, पंहिंजे दुश्मन जे बारे में, ऐं जेके जंहिंजे प्रति असांखे जलन आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, जंहिंसां असां जलंदा आहियूं, असांखे साड़ पच आहे, हा, जंहिंखे असां पंहिंजो दुश्मन सम्झी वेठा आहियूं, उन जे लाइ बि शुभ चिंतन करे, भलाई सोचे।
हे अर्जुन, जंहिंजो मन पंहिंजे वश में आहे, अहिड़ो योगी पुरुष त बिलाशक हिन नवन दरन वारे शरीर रूपी घर में सब कर्म मन सां त्यागे आनंद सां परमात्मा जे स्वरूप में मगन रहंदो आहे। चओ हरे राम। समझो था नव द्वार कहिड़ा आहिनि भाई? हाँ, ये अखियूं, ब कन, चार नक, मुख। चओ हरे राम। अशुद्ध द्वार मिलाए करे नव द्वार थींदा आहिनि। इन्हनि ते संयम रखी 10हों द्वार हिते हूंदो आहे, ब्रह्म रंध्र जंहिंखे चवंदा आहिनि। उहो कंहिंजो कंहिंजो खुलियल हूंदो आहे, नव त सभिनि जा खुलियल आहिनि, हे द्वार मुश्किल खुलंदो आहे, इहो जंहिंजो खुलियल हुजे। त भगवान चवनि था कि जंहिं पंहिंजे मन खे वश में कयो आहे न, अहिड़ो योगी नवन द्वार वारे शरीर रूपी घर में सब कर्म मन सां त्यागे आनंद सां परमात्मा जे स्वरूप में मगन रहंदो आहे। चओ हरे राम। आनंद सां। मन सां त्याग कंदो आहे। परमेश्वर भी न प्राणिन जे कर्तापन के, न कर्मन के, न कर्मन जे फल के रचींदो आहे। ध्यान ॾेई ॿुधजो, गहरा अर्थ अथव। हीअ त प्रकृति आहे जेको सभु कराईंदी आहे। भगवान चवनि था, परमेश्वर यानी मां श्री कृष्ण भगवान, हा न, भगवान चवनि था परमेश्वर भी कर्तापन जी रचना न कंदा आहिनि। यानी कर्तापन छा आहे? करण वारो। चवंदा आहिनि, वाह छा त सजावट आहे, ये रंगोली केतिरी सुंदर आहे। रंगोली कंहिं सजाई आहे? पोइ तुरंत हिकिड़ी भेण डुकंदी ईंदी, मां सजाई आहे, मां सजाई, ये रंगोली मां सजाई आहे। चओ हरे राम। त उहा केर थी जंहिं रंगोली ठाही? उहा केर थी? कर्ता। अच्छा, ये बढ़िया हिते भाई प्रसाद हली रहियो आहे, कदली फल मेवा हली रहिया आहिनि, फल जी सेवा हली रही आहे। कंहिं कई आहे? हिकिड़ो माण्हू डुकंदो आहे, साईं फलनि जी सेवा मां कई आहे। वाह भाई वाह। चओ हरे राम। अॻिते ॾिठूं कंहिं माण्हूअ खे रोअंदे, अरे हिनखे कंहिं मारियो आहे? चओ हरे राम। साईं मुखों हथ हली वियो हिन ते, मां मार ॾीमांसि। तूं में थियण लॻी। हिन जो कोई ॾोह नहीं, ॾोह त न चोरी कई अथई, न खून कई अथई, न गुस्सो अची वियो ठका कई मांसि चमाट। अच्छा, त तूं छो के? हाणे लिखियल हूंदो ईअं, भगवान मूंखे लिखियो हूंदो। त भगवान चवनि था इहो कर्तापन भगवान रचना न कंदा आहिनि। यानी हर कर्म करण लाइ असां आज़ाद आहियूं। कोई ईअं न सोचे कि मां जेके पुण्य कंदो आहियां न, उहो पाप कंदो आहियां, भगवान कराईंदो आहे। भगवान न कराईंदो आहे। भगवान बिजली वांगुरु हिकिड़ी शक्ति ॾिनी आहे, पोइ तव्हां हुन में पंखो हलायो आहे, लाइट ॿारियो, तव्हांजी मर्ज़ी आहे। इलेक्ट्रिसिटी चालू आहे, भीतर कर्म करण जी शक्ति भगवान जी आहे। उन सां पुण्य था कयूं या पाप था कयूं, असां आज़ाद आहियूं। यादि रखिजो, दुख सुख भोगण में आज़ाद न आहियूं, नओं कर्म करण में आज़ाद आहियूं। नओं कर्म जेको कंदासीं उन सां असांजो भविष्य ठहंदो। पोइ चाहे सुखमय ठाहियूं या दुखमय, सुठा कर्म कंदासीं भविष्य उज्जवल, ख़राब कर्म कंदासीं त भविष्य ख़राब असांखे भोगणो पवंदो। इन करे वर्तमान में जियो, प्रेजेंट काल में। हिन महिल ॾिसो छा करिणो आहे। जेको गुज़री वियो आहे, कई माण्हू उन ते ई रोअंदा रहंदा आहिनि। मां जेकर हीअं न कयां, मां हूअं न कयां, हुन मूंसां हीअं ॻाल्हाई, मां जेकर हिनखे हीअं ॿुधायांसि, मां जेकर मां ओहो आर्ट्स खणी छॾी, मां जेकर बायो खणां, मां जेकर कॉमर्स न खणां, मां जेकर इंजीनियर बणा। चओ हरे राम। वो तो गुजरी चुको, हाणे छा करणो आहे उहो बि त सोच भाई। हिन महिल तूं छा करे थो सघे, उहो महत्वपूर्ण आहे न। जेको बदिलजी न सघंदो उन ते रोअण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। पश्चाताप इहो ई आहे कि अॻिते वरी उहा भुल न कयो। पश्चाताप रोअण सां मतिलबु न आहे कि रो धो वेठा वरी उहो ई कर्म कयो, अरे वरी रो, वरी सुभाणे उहो ई कर। हाणे असां कीअं जीऊं वर्तमान काल में। श्री कृष्ण गोविंद। तो इहा ॻाल्हि सम्झ में अचेव थी। भगवान कर्तापन जी रचना न कंदा आहिनि,
ध्यान ॾेई ॿुधिजो, हा न। भगवान लिखियो ई न हूंदो, दरबार न आहे, सत्संग ते कार्तिक में न आहे, साईं लेख ई लिखियल न हूंदा। अरे भाई शाम जो छो भला अचे कोन थो पियो, साईं भगवान न चाहींदा हूंदा, कृपा न हूंदी भगवान जी। चओ हरे राम। इन जो मतलब तो इहो थियो कि कोई पाप करे तो भगवान था कराइनि, हाँ, कोई हत्या करे तो भगवान ही था कराइनि। कर्म प्रधान विश्व रची राखा, जो जस करहि सो तस फल चाखा। तंहिंजे करे सावधान थी करे कर्म क्यों, जेको रिजल्ट अचे उनमें राजी रहो, उनमें रोधो न। कर्म करते हुए सावधान और हो जाने में प्रसन्न राजी, उसने जीती जग की बाजी। चौ हरे राम। तो भगवान कर्तापन जी रचना न कंदा आहिनि, है न। कोई ये न चए कि मां छा कयां, भगवान न करण ॾिनो, भगवान करायो, ईअं न। हाँ ध्यान जो, कर्तापन जी रचना न कंदा आहिनि हिकु, ॿियो कर्मनि खे ऐं न कर्मनि जे फल खे रचींदा आहिनि। असां चवंदा आहियूं न मां छा कयो जो भगवान दुख ॾिनई, न न भगवान न ॾींदा आहिनि। भगवान छा ईअं छा तव्हांखे दुख ॾींदा, थोरो बि दुख भगवान कॾहिं न ॾींदा आहिनि। असां ई जेके कर्म कया आहिनि उहे सुख ऐं दुख ठहींदा आहिनि। भगवान त करुणा कंदा आहिनि, उहे करुणा सागर आहिनि। दुख सागर कॾहिं नालो ॿुधो अथव छा भगवान जो? हाँ, सुख सागर भले आहिनि, दुख सागर थोरी। भगवान छो दुख ॾींदा? असां जेके कर्म कया आहिनि उहे सुख दुख ठहींदा आहिनि। भगवान कृपा कंदा आहिनि, दुख सहण जी शक्ति, माया में संभलण जी शक्ति ॾींदा आहिनि। इन खे चए तो दुख सुख प्रभु देव नहार, अवर त्याग तूं तिसे चितार। कि ॿिए कंहिंखे दोषी न समझो, तुंहिंजा कर्म ई ये प्रभु जे विधान जे द्वारा ईंदा आहिनि। इन करे दुख सुख प्रभु देव नहार। तू उन जो भजन कर, दुख आयो तई दूर थी वेंदे। सुखिया तुंहिंजे घर में कार्य थियो, भगवान कृपा कई, भगवान खे थैंक यू कृष्णा चओ, धन्यवाद ॾे, शुक्रिया चओ। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर, श्री कृष्ण गोविंद। भगवान कर्मनि जी रचना भी न कंदा आहिनि कि कोई चए मां सुठो कर्म नथो थिए, भगवान नथा कराइनि। कोई पाप करे ऐं चए मूंखां भगवान था कराइनि, मां छा कयां? साईं भगवान अहिड़ी मत था ॾियनि न, मां छा कयां, मां बि इन रस्ते ते हली थो वञा। इहा त प्रकृति आहे जेको सभु कराईंदी आहे। यादि रखो, जंहिंजो दया जो स्वभाव आहे उहो हत्या न कंदो, ऐं जंहिंजो क्रोध जो स्वभाव आहे उहो वरी दया न कंदो आहे। ये तो प्रकृति आहे, स्वभाव। ये असांजो स्वभाव ही कराईंदो आहे। सर्वव्यापी भगवान न कंहिंजा पाप खणंदा आहिनि, न कंहिंजा शुभ कर्म ग्रहण कंदा आहिनि। चओ हरे राम। भगवान खे कहिड़ी ज़रूरत है? असांजा कर्म, भगवान त सभिनी जा मालिक आहिनि, दाता आहिनि, न्यारा आहिनि। उनजे नाले खणण सां कर्म बंधन कटिजी वेंदा आहिनि। उहे छो असांजा कर्म खणंदा? लेकिन असां श्री कृष्ण जे शरण थी करे, अर्पण करे जीवन जीअंदासीं त असां बची वेंदासीं। चओ हरे राम। सर्वव्यापी भगवान न कर्म खणंदा आहिनि पाप जा, न शुभ कर्म, पर ज्ञान माया सां ढकियल आहे। चओ हरे राम। ज्ञान माया सां ढकियल आहे, तंहिं करे सभु जीव मोहित थी रहिया आहिनि। ॾिसो केॾी महिल ॾींहं जो अंधेरो छाइजी वेंदो आहे, अंधेरो यानी रोशनी घटिजी वेंदी आहे। अरे छा थियो? सूरज भगवान ढकिजी आहे। चवंदा आहियूं न, कंहिंमें ढकिजी आहे? बादलनि में। सूरज भगवान जो आकार घणो आहे, बादल जो आकार घणो आहे। कीअं ढकिजी आहिनि? उहो ऊंचाईअ ते सूरज भगवान ढकिजी आहिनि। चवण में त ईंदो आहे, पर हक़ीक़त त इहा आहे असांजी नज़र ढकिजी वई आहे। सूरज भगवान न ढकिजा आहिनि, असां ॾिसी नथा सघूं, असांजी नज़र नंढी आहे। चओ हरे राम। इन करे ज्ञान भी ढकिजी वेंदो आहे माया सां।
ज्ञान न ढकजंदो आहे, समझो असांजी नज़र ई ढकजी वेंदी आहे। इन खे श्री कृष्ण भगवान इन रूप सां था चवनि, सरल रूप सां, कि अक्सर असांखे पतो न आहे कि सच ॻाल्हाइणु खपे, पोइ जेॾीमहिल थोरी सी लालच ईंदी आहे कूड़ छो ॻाल्हाईंदा आहियूं। ज्ञान ढकिजी वियो, सभिनि खे पतो आहे सच ॻाल्हाइजे। ज्ञान काॾे हो? ढकिजी वियो अज्ञान सां, लोभ सां ढकिजी वियो। हिते केॾीमहिल असां बचपन में ॿार जॾहिं हुआसीं त गुरु जी सां कूड़ ॻाल्हाईंदासीं, है न, क्यों होमवर्क क्यों नहीं किया? गुरु जी तबीयत खराब थी और कल क्रिकेट पिया खेॾो। पोइ छो कूड़ ॻाल्हायोसीं? ज्ञान ढकिजी वियो कंहिंसां भव सां, पे न डंडो। हाँ, गुरु जी हणी न चमाट, तंहिंजे करे कूड़ ॻाल्हाए। गुरु जी मेरे को तो बुखार था, चल भी नहीं पा रहा था, मेरी मम्मी से पूछना, माँ तो बचाई थी ना। चो हरे राम, सारा दिन खटिया पे पड़ा था मैं, मोबाइल भी नहीं चलाया मैं तो सुखमनी सुन रहा था, गोपाल दामोदर जप रहा था, गुरु जी तबीयत खराब थी। चो हरे राम। इन तरह से ज्ञान ढकजी वेंदो आहे। ज्ञान माया से ढकजी तो वञे, ढकियल आहे, तंहिं करे सब जीव मोहित थी रहे। केॾा न सुठा सुंदर अनमोल वचन ॿुधी रहिया आहियूं सत्संग में श्री कृष्ण भगवान जा। ॿाहिरि जय गोपाल, ॿाहिरि केरु भजन कंदो? ॿाहिरि भगवान खे भुलिजी वेंदा। चल रहे सोनू भाई? कल भी तो जा सकते हो ना, फ्लाइट शाम को है ना। अच्छा, ये असांजा भाउ अथव, दिल्लीअ में रहंदा आहिनि। आशीर्वाद ॾियो, यात्रा सफल थियनि ॿई यात्राऊं। विवाह में आया हा, कृपा थे प्रभु जी। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। पर जिन जे अंदर जो अज्ञान आत्म ज्ञान जे सोजरे सां नाश थी वियो आहे, तिन खे ही परमात्मा जो साक्षात दर्शन थींदो आहे। जंहिंजे अंदर आत्म ज्ञान प्रकट थियो, ब्रह्म ज्ञान, परमात्म ज्ञान, उन्हें वटि प्रकाश थी वेंदो आहे, रोशनी थी वेंदी आहे। पोइ माया जी दाल न करंदी, उते माया गायब। ज्ञान प्रकट थियो, आत्म ज्ञान, त पोइ माया गायब थी वेंदी। माया, मैं यानी संस्कृत में चवंदा आहिनि यह, मां यानी यह, और या यानी नहीं। जेकी नाहे उन जो नालो माया, जेकी नाहे उन जो नालो माया है। माया मतलब जेकी नाहे पर नजर थी अचे। तव्हां चवंदो ईअं कीअं नाहे त नजर नथी अचे, इहो कीअं हूंदो? सपनो भी तो नजर ईंदो आहे न, नजर ईंदो आहे कि न? हूंदो आहे सपनो। हाँ, सपने में केॾा भी लड्डू खाओ तो सुबह जो उथे ही वरी पेट में कुआ था टपा जाए, जल्दी रोटी खड़ी आ। तो माया यानी जो नहीं है उसका नाम माया। नहीं सो दिखे है सदा, है सदा, चवणो पवंदो है न साथ संगत। नहीं सो दिखे है सदा, नहीं सो दिखे है सदा, है सो दिखे ना है सो दिखे ना। माया जेकी ना है वह नजर थी अचे, शरीर नजर था अचनि, संसार नजर तो अचे, सब कुछ न पहिरियों हो न पोइ हूंदा, ऐं जेको आहे भगवान उहो नजर नथो अचे।